मूं तुझी आज़ादी लाइ वॾी कोशिश कई, पर बाबा साईं तोखे आज़ाद करण लाइ सख़्त शर्त रखी छॾिया आहिनि। उहे शर्त ॿुधी मूंखे बि अफ़सोस थियो। तो मूंसां हमदर्दी करणु शुरू कयो आहे। हिन जो मतिलबु आहे त तूं बि मूंखे चाहण लॻी आहीं। चाहत ऐं हमदर्दी में फ़र्क़ु हूंदो आहे। हमदर्दी लाचार, अपाहिज ऐं मुहताज सां कई वेंदी आहे। चाहत जो रिश्तो दिलि सां जुड़ियल हूंदो आहे। न मां लाचार आहियां, न मां माज़ूर आहियां, न ई मां अपाहिज। पोइ हमदर्दी मूंसां छो? छा तूं बाबा साईं जा शर्त नथो ॿुधणु चाहीं जो इहे फज़ूल ॻाल्हियूं कयूं अथई? जेकॾहिं तुंहिंजे अब्बा साईं जी शर्तुनि में झंडो पाड़ो लिखियलु आहे त पोइ उहो मां कॾहिं बि क़बूल कोन कंदुसि। छो त तोसां निकाह खां पोइ असां ॿई हितां तमामु घणो परे हलिया वेंदासीं। जिथे सिर्फ़ु तूं हुजी ऐं मां, ऐं असांजो प्यारु हुजे। कंहिं कींजर किनारे ते मना अॾे बाक़ी ज़िंदगी प्यार वारी गुज़ारींदासीं। छा तोखे इहो क़बूल न आहे? तूं पंहिंजा शर्त ते मञाइण लाइ आयो आहीं? जंहिंसां मोहबत कबी आहे न, उन जे साम्हूं शर्त न आहिनि रखिबा। बस इहा दिलि जी ॻाल्हि हुई जेका मूं तुंहिंजे साम्हूं रखी आहे। पर हिते शर्त आहिनि जेके तोखे हर हाल में क़बूल करणा ई पवंदा। जेकॾहिं तुंहिंजो हुकुम हूंदो न त पोइ मां पंहिंजे मौत जे परवाने ते बि सही करे छॾींदुसि। त पोइ एॾो इसरार छो सोना साईं? छा छा इहो तूं मूंखे छा चयो? सुहिणा साईं। बीहर अहिड़ी बकवास मूंसां न कजां। मां वरी सख़्त जान आहियां। अहिड़ी सज़ा ॾींदीसांइ जो पछताई न। हाय, तुंहिंजी हर सज़ा क़बूल आहे सुहिणा साईं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।